सांवल के ॾाढो ॾुख थियो छो जो असां हुनखे राति नाहे घुरायो। हा दा इहा नाजाइज़ ई चइबी छो त सांवल बि तव्हां सां कदम कदम ते साथ निभायो आहे। यार दोदा वो तो सांवल जी मयार ठहे थी। हा दा दोदा सांवल बि हिन ॻोठ जो दिलेर ऐं शेर दिल इंसान आहे। जेको थियो सो गुज़रियो ॿीहर सांवल खे साण ज़रूरु खणबो। बाक़ी इहो सोचियो त दादन ऐं शेरल वारनि ते अॻिलो वार कहिड़ो हुजणु घुरिजे। दोदा शेरल ऐं दादन वारनि ते अहिड़ो त धमाको कजे जो हुननि जा दिमाग़ कमु करणु छॾे ॾियनि। इहो दादन शेरल खे मुंहिंजे खिलाफ़ भड़काए पाण खे ॼण कामयाब थो सम्झे पर हिन दादन खे जेकॾहिं ठाउको सटको ॾिनोसीं न त पोइ हिनखे रस्तो बि हथु कोन ईंदो। असुल में असांखे दादन सोगो करणो आहे। जेकॾहिं दादन सोगो थियो त शेरल सुरकण फाईअ वांगुरु सुरकी ईंदो। हा दोदा सुल्तान बि सही थो चवे। त पोइ हिन दादन खे ख़तमु करण जी तयारी कयो। अॼु न सुभाणे इहो दादन ज़रूरु हथु ईंदो। जेकॾहिं पाण हथु न आयो न त हुन जा माण्हू ज़रूरु हथु ईंदा। त पोइ ॿुधाईंदोमान त दो तड़को न सामान न दहशत जो नाम दहशत जो। जरा वॾे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हा हेॾा हटा घटा थी करे जदीद हथियारनि सां सोभ अरे 3 ॼणनि वात काढ़नि जे हथां नाकाम थी मोटियायो। रेस दादन वारनि खे मूं चयो मरबो या मारबो पर पोइ ते न हटबो। रेस ॿीहर कॾहिं बि ईअं कोन कंदासीं। सिर अॾीअ ते रखी ऐं दुश्मननि सां वञी मुक़ाबिलो कंदासीं ऐं दुश्मन जे सीने ते पहिरियों कारतूस मां पाण हणंदुसि पाण। रेस जेका हुन पासे खां फायरिंग हुई न ये पे लॻो त होॾो को वॾो लश्कर हो ददका फेरनि जा। असां 2-3 ॼणा छा कयूं हा अकुलो खां कमु वरितोसीं वापसि मोटियासीं। अरे सर जेकॾहिं असां 2 फेर पिया कयूं न त होॾा 6 फेर पिया अचनि। असली ख़बर ई न पई पवे। वैसे बाबा ईअं पियो लॻे ॼण परियां एटम बम पिया छुटनि। जेकॾहिं ॿीहर का अहिड़ी हरकत कई अथव न त पोइ बुमा का उमेद न रखिजो। वैसे हींअर असां बि यार शेरल सां कदम कदम सां गॾु खणी हलंदासीं पोइ जेको थियो। रेस असांजी बहादुरी जो ही सिलसिलो तुंहिंजे घाट ऊचे करण सां कोन हलंदो। नहीं वरी असां ते फ़ख्रु करण सां को सिज वरी ओलह खां उभरंदो। शेरल तूं चवण छा थो चाहीं? रेस असां बि इंसान आहियूं नांग न आहियूं जो मिटी खाईंदासीं। मानी ऐं बारूद जी रक़म सां गॾु मथां असांखे कानून जी ताक़त बि घुरिजे। शेरल बारूद जे लाइ अंदरां तह खाने मां जेको बारूद वणेव सो वञी खणो। बाक़ी रक़म लाइ ही रोड रस्ता सॼो मुल्क तव्हांजो आहे। लुटियो फुरियो वञी वञो। रही ॻाल्हि पुलिस जी पुलिस तव्हांखे हथ त छा उफ बि कोन कंदी। बाक़ी ही खाधे जे लाइ मुंहिंजा बोरची खाना नौकर सभु तव्हांजे हवाले आहिनि। को बि तव्हां सां बिड़क कोन कुछंदो छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। बेहाल चने सर कम जो छा थियो? रेस वारस खां न कम सफ़ा डोर ते थी वियो। हा रे सर कमु अहिड़ीअ तरह थी वियो जो हवेलीअ जे माण्हुनि खे त छा पर जिन्हनि खे बि ख़बर कोन पई। शाबस बुरा शाबस। मूंखे पूरी पक आई त तव्हां इहो कमु बआसानी सां करे सघो था। रेस तव्हांजो हुकुम ऐं असां पेर पोइते कयूं न रेस न।
सिर वञे त भले वञे, पर तव्हांजो हुकुम ज़रूरु पूरो कंदासीं। हा रेस, असां आहियूं हुकुम जा ग़ुलाम ऐं असांजे मथां अॻ में बि तव्हांजा थोरा आहिनि। तॾहिं त जेल जे अंदरि का बि तकलीफ़ न आई ऐं असां आसानी सां ॿाहिरि निकिरी आयासीं। भला रात जेकी फायरिंग हुई उन बाबत का ख़बर पई? हा रेस, ख़बर पई आहे। इहो हमिलो दोदे जे घर जे मथां आयो, शेरल ऐं दादन वारनि जो। हा रेस, इहा ॼाण पई आहे त शेरल ऐं दादन वारा सिर बचाए भॼी विया ऐं दोदे वारनि संदसि मुड़ुस ॾी मुक़ाबिलो कयो आहे। इहा सॼी खिचड़ी चाचा सालार खान जी पचायल आहे ऐं उहो नथो चाहे त हिन इलाइक़े में हिते अमन हुजे। खेसि असुल पेट में सूर बाबा जी मिल्कियत फॿाइण जो अथसि ऐं गॾोगॾु बाबा जी पग हासिल करण जो बि अथसि। पर मुंहिंजी ज़िंदगी में मान जा ख़्वाब इहे पूरा थियण कोन ॾींदुसि ऐं खेसि अॻिते वधण कोन ॾींदुसि। पोइ हुनखे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त कर ई कर। छा त ॾींहं हुया मुंहिंजा मालिक तुंहिंजा अता कयल। हिन घर में ख़ुशियूं बि हुयूं, ठहक बि हुया। जावेद पुट ऐं पुट शेरल जूं शरारतूं बि हुयूं। काॾे वयूं से सभु ख़ुशियूं? काॾे वयूं? काॾे वया से टहक? काॾे वयूं सभु शरारतूं? काॾे वया जावेद पुट ऐं शेरल पुट? मुंहिंजा मालिक रहम ऐं करम कर। तूं बेशक राहिमी न आहीं मुंहिंजा मौला, तूं राहिमी न आहीं। तूं मुंहिंजे शेरल पुट जी जान जी हिफ़ाज़त कजांइ मुंहिंजा रब, हिफ़ाज़त कजांइ मुंहिंजे पुट जी जान जी। शेरल यार, सालार खान जी ज़िंदह दिली ॾिठई? छा चई? वञो रोड फुरियो, लुटियो, खाओ पियो, वेठो आहियां मां। वाह रे सालार खान, वाह। यार दादन, इहो त सरासर ज़ुल्म आहे। यार छाजो ज़ुल्म आहे? दुनिया जो इहो दस्तूर आहे। मां मञा थो असांजूं दुश्मनियूं हुन मसइलनि में फाथल आहियूं, पर इहो किथां जो इंसाफ़ आहे त शरीफ़ ग़रीब माण्हुनि खे बिना ॾोह जे वतों रोडनि ते कुटींदा, मारींदा, फुरींदा? न दादन न, असां इहो ज़ुल्म कोन कंदासीं। यार शेरल, अकुल खां कमु वठ। छाजो ज़ुल्म आहे? माण्हुनि सां असांजो छा वञे? इहे माण्हू वरी कहिड़ा असां मिट माइट आहिनि? हर को माण्हू खाधियूं पीतियूं टण लॻो थो वधे। असां कयोसीं त ज़ुल्म थी वियो। छाजो ज़ुल्म आहे यार? दादन, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, उहा यार पंहिंजी यारो यारी। शेरल पंहिंजे पेट भरण लाइ ग़रीब मिसकिन मारवाड़नि जा पेट कोन फाड़ींदो। शेरल अहिड़ो माउ जो खीर ई नाहे पीतो जेको ज़ुल्म सेखारे। ठीकु आहे, जेकॾहिं शेरल इहो कमु करणु नथो चाहे त असां बि शेरल ते इहो ज़ोर कोन भरींदासीं त हरू भरू इहो कमु करे। जेका यार जी मर्ज़ी। हा दादा न, शेरल खे तंग करणु सही न आहे। दादा न, शेरल जी दिलि जेकॾहिं इहो कमु नथी करणु चाहे त उनखे परेशान न कयो। अदा दादा न, शेरल असांजो हम ख़्याल ऐं दिलि घुरियो यार आहे ऐं यारनि जी मर्ज़ी ते हलणो पवंदो। वाकई शेरल जंहिं बि रस्ते ते हले उहा उनजी मर्ज़ी आहे। अदा शेरल जो फ़ैसिलो असां सभिनी खे क़बूल आहे। ठीकु आहे, जेका यारनि जी मर्ज़ी। जीअं यार चवंदा तीअं कंदासीं। छो त यारनि लाइ मोहबत आहे, इज़त आहे, हुकुम यारनि जो। दादन, मां तोसां हर मसइले में गॾु आहियां। मुंहिंजे हूंदे को दुश्मन तोॾे मेरी अखि खणी कोन ॾिसंदो।
पर जे मेरी अख खणी तोॾां ॾिठई न त मां हुन जा तोॾा कढी कुतनि खे ॾेई छॾींदुसि। छो त शेरल शींहुं आहे शींहुं, ऐं शींहुं न जॾहिं गजगोड़ कंदो आहे त दुश्मन खे लिकण जी जाइ बि न मिलंदी आहे। ऐं हा वारिस खान, बाख जे दुश्मन खे इहो वहम न हुजे त हू बासानी बची वेंदो। अम्मा साईं, बाख जो चिट्टो दुश्मन इहो सालार खान आहे। वारिस खान, इंसान जा कुझु दुश्मन लिकियल बि हूंदा आहिनि। तव्हांजी इहा आछा असांखे क़बूल आहे, पर अगवा थियल माण्हुनि खे रहाइण असांजे लाइ मसइलो आहे। उन्हनि खे किथे किथे रुलाईंदासीं, किथे लिकाईंदासीं। दादा न मुंहिंजे बंगले जो तहखानो जो आहे, उनमें केतिरा ई कमरा आहिनि, जिते अचेव माण्हुनि खे रहायो। अबा मां वरी बि चवां थी, जेकॾहिं बाख जे गुम थियण में तोखे थोड़ी बि का ख़बर आहे त मूंखे ॿुधाए। ईअं न थिए जो सफ़ा देर थी वञे ऐं पोइ मां तुंहिंजे लाइ कुझु करे बि न सघां। अम्मा साईं, मुंहिंजी ॾाढी साफ़ आहे त पोइ मां छाजे लाइ घबरायां। बाक़ी बाख ख़ुदा करे तव्हांखे अॼु ई मिली पए। बाख खे अॻ में बि त सांवल ई ॻोल्हियो, मां वरी बि सांवल खे ई बाख जे ॻोल्हा लाइ मोकिलींदसि। मूंखे पूरो यकीन आहे त पुटु सांवल बाख खे ॻोल्हे लहंदो। अम्मा साईं, मुंहिंजूं त अखियूं ठरंदियूं जो बाख सिंधा सलामत असां सभिनी जे साम्हूं ईंदी। इहा त ख़ुशी जी ख़बर हूंदी। त पोइ मां अॼु ई पुट सांवल ॾे नियापो थी करायां। मूंखे पूरो यकीन आहे त हू बाख खे ॻोल्हे लहंदो, पोइ भले बाख ज़िंदा हुजे या मुर्दा। ऐं हा वारिस खान, बाख जे दुश्मन खे इहो वहम न हुजे त हू बासानी बची वेंदो। अम्मा साईं, बाख जो चिट्टो दुश्मन इहो सालार खान आहे। वारिस खान, इंसान जा कुझु दुश्मन लिकियल बि हूंदा आहिनि, जेके लिकी वार कंदा आहिनि, कुख में छुरो हणी इंसान जो अंत आणींदा आहिनि। अम्मा साईं, मूंखे पूरो यकीन ऐं पक आहे त तव्हांजे जुमलनि जो रुख मूं तरफ़ आहे, पर मूं को बि निशान नाहे छॾियो जो जंहिंजे करे मां वेही घबरायां। अम्मा साईं, तोखे शायदि ख़बर ई न आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फोड़ो, करके त कर ई कर। अबाड़ी ॾिनो कारो किनो हे जे मूंसां मिलियो त मारे छॾींदो। भॼड़े भॼी था भॼी न सघंदो, ॾिसी न वठे काथे लिकां, काथे न काथे बीठे। घुमी घुमी थकिजी पियो आहियां। असली जेको बि चिकन थियूं पयूं, काथे थोड़ी देरी वेही आराम कयां, पोइ इन ईद खे ॻोल्हियां थो। असली हथु आयो न त छॾींदोसांसि कोन हा। खारे ते थो वेहां, हूअं बि मुंहुं में कहिड़ो वज़न आहे जो खारो असली भॼी पवंदो। भॼी त न पवंदो, पर ॾिना ॿिली का काठी न निकितल हुजेसि कोन हूंदी। वेहांसो, वेही ॾिसांसो। हुश हुश ॿिली यार, ॾिना हिते बि ॿिले वेहण कोन छॾियो, अॻिते हली काथे वेहां थो। अरे मार
एक्सक्यूज मी ॾिनो वियो न महिरबानी तव्हांजी न मुंहिंजो मतिलबु हलूं था अजीब दौर अची विया ॾिना अॻे माण्हू खारनि जे हेठां कुकड़ ऐं चूरा वाड़ींदा हुया ऐं हाणे वरी ॿिला था वाड़नि न न न का गड़बड़ आहे ॾिना हा मोटी वञी ॾिसां थो हा हाँ हिन जो मतिलबु त मुंहिंजो शक सही हुयो त खार जे हेठां ॿिलो न पर इहो ईदो लिकियल हुयो लॻे थो अॼु निकिरी वियो काॾे वेंदे ईदा नेठ त हिन ॾिने किने खे हथींदे जेकॾहिं न हथु आहे अहिड़ो किनो कंदो सां लितरनि पादरनि सां बुछड़ो कंदो सां जो कुता बि तोखे ॾिसी ख़ुशीअ मां झुमरू हणंदा असली भौंकड़ छॾे ॾींदा हा वेंदे काॾे छा ॻाल्हि आहे भला तव्हां मोह छो लड़कायूं बीठा आहियो अरे सर शेरल फुर लुट जे कमनि में असां सां गॾु हलण खां इनकार करे छॾियो आहे त पोइ छा थी पियो केरल खां सवाइ मुल्क में हूंदा हुया छा वञो वञी मुल्क खे टांडा ॾेई अचो ॾिस बाबा साईं शेरल खां सवाइ बि इंसान हलनि था माण्हुनि खे अहिड़ो त सबक़ था सेखारियूं जो ज़िंदगी भर यादि रखंदा जो त रब कारी कैरेट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे शाबाश रबू शाबाश ॿुध दादा न ॿुध रबूअ जा जज़्बा ऐं ॿोल बचन अरे सर रबू असांजे टोले जी दिलि आहे दिलि हा रे सर असां सभिनी जो साथ पाण में ईअं आहे जीअं जंजीर जूं कड़ियूं हिक ॿिए सां जुड़ियल हूंदियूं आहिनि मां बि त इहो ई थो चाहियां सोढा वञो ज़ंजीर बणिजी माण्हुनि सां मुक़ाबिलो कयो धाड़ा हणो चोरियूं फुर लुट कयो 20-20 लख वठो अधु रक़म तव्हां पाण खणो ऐं अधु रक़म मूंखे ॾियो ऐं उन रक़म मां अधु मां उन कानून ते ख़र्च कंदुसि जंहिंमां कानून बि मुंहिंजो रखवालो बणिजी वेंदो ऐं हा दादा न पोइ कंहिंजी मजाल आहे जो असां ते आङुर बि खणे अदा दादा न सम्झो त हेसि तोखे अॼु बादशाह बणाए छॾियो बादशाह ठीकु आहे रे तव्हांजी इहा आछ असांखे क़बूल आहे पर अगवा थियल माण्हुनि खे रहाइण असांजे लाइ मसइलो आहे उन्हनि खे किथे किथे रुलाईंदासीं किथे लिकाईंदासीं दादा न मुंहिंजे बंगले जो तहखानो जो आहे उन में केतिरा ई कमरा आहिनि जिते अचेव माण्हुनि खे रहायो ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजी सभई कन खोले ॿुधो सोशल मीडिया ते बि ब्लैकमेलिंग वारी मार्केट गरम करे छॾियो दुनिया खे हैरान कंदव न त नोट अची पाणी तव्हांजे कदमनि में किरंदा रैसा जेका तव्हांजी सलाह उहो बि दादनि पंहिंजनि जी सलाह जो पाबंद आहे छो त दादनि दुश्मननि जा दंगल लताड़े लंघंदो आहे रैस हाणे मोकिलानी कोन्हे ख़ुशि हूंदो अचो अदा दादा अचो साथियो सालार जे माण्हुनि ते जंहिं बि आङुर खई न उहा आङुर कपी वेंदी छो त सालार जी तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो मां तव्हां ॿिन्ही खां वरी पुछां थो त किथे कम तव्हां कचो त नाहे कयो न अरे सर असां कचे कम करण जा आदी न आहियूं रैस असांजो कमु ईअं पको हूंदो आहे जीअं सीमेंट सां ठहियल पकियूं जायूं हुजनि बुरा चने सर अम्मा जो शक सोराना सिद्धो अचे मुंहिंजे मथां बीठो आहे पर मां बाख जे गुम थियण जो इल्ज़ाम सालार जी गिची में थो विझां पर अम्मा साईं फिरीगिरी इहो सॼी ॻाल्हि मुंहिंजी गिची में थी विझे हाणे तव्हां ॿुधायो त मां कयां त छा कयां
रेस घबरायो न, असुल बाख जो जीजा के निशान न मिलंदो। रेस सुकून सां नव विहाणा सिरांदी करे वञी सुम्ही पओ। शाबाश, आखिर तव्हां साथी कंहिंजा आहियो? वारिस खान जा। तव्हांखे त ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फुरो, करके त कहर ई कहर। तोदे वारनि का फरियाद कई? न जी जां, अञा अहिड़ी का फरियाद नाहे थी। जॾहिं खां इहो शेरल वञी दादन वारनि सां मिलियो आहे न, इन जो मथो ख़राब थी वियो आहे। अम्मा, खुदा जे वास्ते अहिड़ी बेकार ॻाल्हियूं न कंदी कर। मां हुसना जे कातुल खे पंहिंजो भेणियो ॾिसण नथो चाहियां। पुट अकुल कर, समझदार, इहो दुनिया जो दस्तूर आहे। ही केड़े किस्म जो रेस आहे? रेस सालार खान? रेस त वॾो लफ़्ज़ आहे। अगर केरत हुजे, सोच हुजे त रेस आम इंसाननि लाइ, ॻोठ वारनि लाइ, ईअं सम्झ त माउ पीउ जो दर्जो रखंदो आहे। संदसि तरह जा माण्हू हारी नारी तोड़े गरीब मेहनत कश संदसि बच्चा आहिनि। रेस त अमन जो गहवारो हुजणु घुरिजे। ऐं ही सालार खान हाणे माण्हुनि जो अमन बर्बाद कंदो, माण्हुनि खां फुरूं ऐं धाड़ा हणाईंदो। पर मां शेरल आहियां, शेरल। ऐं शेरल हिकु मुड़ुस माण्हू आहे। शींहं सदाईंदड़ आहे। ऐं इहो शेरल कीअं बर्दाश्त कंदो त मुंहिंजे अॻियां माण्हू फुरजनि, माण्हू लुटजनि, ऐं मां पंहिंजे अखियुनि सां वेही तमाशो ॾिसां? न, मां पंहिंजी ज़िंदगीअ में ईअं थियणु हरगिज़ न ॾींदुसि। पोइ चाहे इन सालार खान जे अॻियां मूंखे रुक जी दीवार बणिजी बीहणो छो न पवे। मां इहो ज़ुल्म बर्दाश्त न कंदुसि ऐं न ई वरी अहिड़ो ज़ुल्म थियणु ॾींदुसि। मां दादन वारनि खे बि सम्झाईंदुसि, छो त दादन वारा मुंहिंजा दोस्त आहिनि। ऐं मां नथो चाहियां त दादन वारा अॻिते हली को बि नुक़सान खणनि या ॿियनि माण्हुनि खे उन्हनि वञा का तकलीफ़ पहुचे। इहो सबक़ मां दादन वारनि खे ज़रूरु पढ़ाईंदुसि त जीअं हू ज़ालिम न थियनि ऐं शेरल जा सच्चा दोस्त साबित थियनि। छो त शेरल शींहं आहे, शींहं। ऐं शींहं जॾहिं गजंदो आहे त दुश्मननि खे लिकण जी जाइ बि कान थींदी आहे। सूबेदार साहब, ख़बर पई त असांजे ॻोठ में कंहिं फायरिंग कई आहे? जी जां, असां पूरी जांच कई आहे त इहा फायरिंग तव्हांजे ॻोठ में न, पर सालार खान जे ॻोठ में थी आहे। सूबेदार साहब, तूं चवण छा थो चाहीं? सालार खान जे माण्हुनि दादन ऐं शेरल दोदे जे घर जे मथां हमलो कयो ऐं दोदे वारनि जवाबी फायरिंग करे उन्हनि खे तव्हां भॼाए कढियो। दोदे वारनि का फरियाद कई? न जी जां, अञा अहिड़ी का फरियाद नाहे थी। जॾहिं खां इहो शेरल वञी दादन वारनि सां मिलियो आहे न, इन जो मथो ख़राब थी वियो आहे। शेरल खे त मां एॾो मज़ो चखाईंदसि जो घुमाईंदीमांसि जेल, पोइ ख़बर पवंदसि। मुंहिंजा वॾई भाउ मास्तर, कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आं? हाल हाल जेल मां आज़ाद थियण जूं लख लख मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। अदा अदा दोदो ऐं मेहराब तुंहिंजे इंतज़ार में बीठा आहिनि। गुल खयूं, अचो अदो मास्तर ज़िंदाबाद। हयाणीअ धकु मारे या खारे पुट सांवल, जीजाना त कोन वियो हुए न? ना मां, जीजाना जॾहिं वियुमि न त तोखे ॿुधाए पोइ वेंदुसि। मां सभु सम्झां थो अम्मा।
त तूं छो थी पुछी? छा कयां पुट, मां जा आंडाण ॿ टे ॾींहं कामोरीअ खे नथी ॾिसां न त सुकून ई नथो मिले। हा मां वेंदुसि ज़रूर, पर हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ वेंदुसि। का ख़ासि ॻाल्हि आहे छा? हा मां जीजा सां बाख जे बारे में ॻाल्हायोसि। बाख जे गुम थियण पुठियां हिन वारिस खान जो हथ ज़रूर आहे। अवां ॾिस, मूं तोखे अॻु में ई चयो आहे त मतां बाख क़तल थी वई हुजे। हयाणीअ धक मारे या खारे, छॾ हाणे पुट बाख जी पचर, कामोरीअ जो फिक्र कर। अमा तूं ॿुधाए त भेण कामोरी जो कहिड़ो फिक्र कयां? इहो त जीजा मतां कामोरीअ खे पंहिंजी नुंहुं बणाए, पोइ त असांजी धीअ कामोरी राज कंदी राज। अमा ख़ुदा जे वास्ते अहिड़ियूं बेकार ॻाल्हियूं न कंदी कर। मां हुस्ना जे कातुल खे पंहिंजो भेणियो ॾिसण नथो चाहियां। पुट अकुल कर, समझदार, इहो दुनिया जो दस्तूर आहे। माण्हू खे अॻिते वधण लाइ अहिड़ा फ़ैसिला करणा पवंदा आहिनि जेके दिलि तस्लीम बि न कंदी। अमा मां चवां थो त अहिड़ा ख़्वाब न ॾिसंदी कर जंहिंजी का ताबीर ई न हुजे। मूं वारो पुट त अलाए कॾहिं सम्झंदो। हाणे त ख़ुशि हेई तुंहिंजो ॾे, हाणे वठी आयो आहे हिनखे। हाणे हीअं कर, जल्दी वञ पंहिंजे हथनि सां सुठी बुसरी पचाए अधे खे खाराए। रुगो बुसरी छो, मां पंहिंजे मास्तर भाउ जे लाइ मुर्गी बि चाढ़ी वियसि। हा बा जाई बि अधे मास्तर खे का मुर्गी करायो, बाक़ी ताणे ते अधो मास्तर दाल खाई खाई असुल बूथी फिरियो अथसि। ढोलण बाद जको थी जको, मां अॼु बि ओतिरो ई चुस्त आहियां जेतिरो अॻु में हुयुसि। हा बा जेकॾहिं चवीं थो न त गौर कयूं था, बाक़ी मुंहं मां लॻे कोन थो। आधा ढोलण अञा आधा मास्तर घर जी मानी खाधी न आहे, अॻे तो हिनखे चिड़ाइण शुरू कयो आहे। छॾीस त कुझु सुकून वठे, साह पटे, पोइ दा तोखे जीअं वणे उहे ॻाल्हाइजांसि। अदा जेकॾहिं तूं चवीं थो न त मां खणी ब्रेक ॾियां थो वात ते, बाक़ी मूं वटि असुल चर्चनि जी गंढ भरी पई आहे। गंढ जेकॾहिं खोलिया न त असुल टक ई टक हूंदा। सबर 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 कर ढोलण दा मास्तर ते। जाई बि मुंहिंजे मास्तर भाउ खे सुख जो साह त खाइण ॾे। अदा मास्तर, हाणे तूं ॿुधा त पहिरियों छा खाईंदे, बुसरी या मुर्गी या अञा कुझु ॿियो? मां भाॼाई सुखां जे हथनि जी कड़क चांहि पीअंदुसि। मां इजो थी वञा ऐं कड़क चांहि ठाहे पंहिंजे मास्तर भाउ जे लाइ खणी थी अचां। जल्दी ठाहे जल्दी। अदा मास्तर ही वठ, जेतिरो तूं सुखां मोटे उन खां अॻु में वठी वर में लिकाए छॾ। अदा मास्तर जल्दी कर वठ, अधे खाली सही न आहे। पर अदा दोदा परबर खे छॾ अदा मास्तर, परबर खे छॾ। इहो सालार तुंहिंजी आज़ादी जो ॿुधी पंहिंजे वाठनि खे ज़रूर चवंदो ऐं अची तो ते हमिलो कंदा। इन लाइ चवां थो त हीउ हथियार तुंहिंजो साथी आहे।